और रमज़ान मुबारक का इस वक्त आखिरी अशरा चल रहा है। शुरू दिन से इस वक्त तक शहरियों समेत हर मकतब फ़िक्र के लोग महंगाई से तंग आकर आवाज़ बुलंद करते रहे, मगर अफसोस के मौजूदा हुक्मरानों को कोई फ़र्क नहीं कि आवाम मरे या जिए। मुंतखब नुमाइंदों समेत मकामी और ज़िले ज़िम्मेदारान नोटिस लेने के लिए अपने ऑफिसों से बाहर निकलना तक गवारा नहीं समझा। हिन वक़्तु महांगाई तमामु घणी मथे थी चुको आहे। हिन जे करे त असांजे सिंध हुकूमत या असांजा ॿिया इदारा आहिनि उहो नोटिस वठनि। हे भलारो महीनो आहे, रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। हे असां मुस्लमान थी करे जेको 200 वारो शइ आहे उनजा 400 था वठूं, जेको 400 वारो शइ आहे उनजो 800 था वठूं, जेको 800 वारो आहे उनजो 1600 था वठूं। असांजे मुल्क में या घणे करे ख़ासि करे सिंध में का हुकूमत ई न आहे। हिते असांखे नल हुकुमरान थपिया था वञनि, काई बि कंहिं शइ जी बि काई बि माना त असां को पुछा करण वारो न आहे। जंहिंखे जीअं वणे थो तीअं माण्हुनि खे लुटनि था। ग़रीब मजबूर आहे, ग़रीब हिकिड़ो वेले जो अटो खाइण लाइ परेशान आहे। हिते महांगाई त तव्हां ॾिसो केतिरो ई महांगाई आहे। पंजाब हुकूमत पंहिंजे इलाइक़नि खे ठाहे चुका आहिनि, उते सब्सिडियूं ऐं ॿिया सभु कुझु ॾेई सघनि था, लेकिन असांजे सिंध में सिंध हुकूमत का शइ हिनमहिल ताईं नथो ॾेई सघे। इन जे लाइ असां ऐलान खे चवंदासीं त बाबा महांगाई ते कंट्रोल कयो, गोश्त ते कंट्रोल कयो, सब्जियुनि ते कंट्रोल कयो, जेके बि रेट आहिनि मुख़्तसिर रेटनि ते हलायो। तव्हां ॿियनि मुल्कनि में वञो त मुस्लमान मुल्क रमज़ान शरीफ़ भलारे महीने में उते तव्हांखे हर शइ जी सहूलियतूं मिलंदियूं। असांजो हे मुल्क वाहिद मुल्क आहे जेको रमज़ान शरीफ़ में डबल शयूं था महांगा थियनि। इन ॾे नज़रसानी कयो वञे ऐं ग़रीब गुरबे जे लाइ ख़िदमत कयो वञे। ग़रीब रोज़ कमाए रोज़ खाए, उहो वीचारो हिकिड़ो वेले ताणी इहे जेके 700-800 रुपया जेके मज़ूरी थी मिले उनजी, तव्हां ॿुधायो त 700-800 रुपया हिन टाइम उन ग़रीब जे लाइ कहिड़ी हैसियत रखंदा। उहो शाम जो लहे थो, भाॼी भुती वठी, अटो वठी घर पहुचे थो, सुबुह जो चांहि जा पैसा उन वटि न आहिनि खीर जा, जो पंहिंजे ॿाचड़नि खे खीर जी चांहि पीआरे। जबकि इस महंगाई के बायस सिर्फ दिहाड़ीदार तबका ही तिल मर रहा है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदाद कोट।